सिंधुअ मथां केनाल नामंज़ूर। सिंध मौजूदा वक़्त में घणनि क़ौमी मसइलनि जी शिकार आहे। मौजूदा वक़्त में जंहिं वक़्तु समूरा मामला सिंध जी गिची वेठा विया आहिनि, उन वक़्त में सिंधु दरिया मां 6 केनाल कढिया अथनि। 6 केनाल यानी 6 करोड़ सिंधियुनि जो क़त्ल, मुआशी क़त्ल हुजे, ज़हनी क़त्ल हुजे, जिस्मानी क़त्ल हुजे या संदन वजूद के ख़तरो। अहिड़नि मामलनि में सिंधी माण्हुनि ते, ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि ते मुतासिर त ॿिया बि सूबा थींदा, ॿिया ॿियूं बि क़ौमूं थींदियूं, पर सभ खां वधीक जेको नुक़सानु रसंदो उहो सिंधी माण्हुनि खे आहे। महिरबानी करे इन ॻाल्हि ते, इन इशू ते समूरा फ़र्द बग़ैर कंहिं फ़र्क़ जे, बग़ैर कंहिं तनज़ीमी इख़्तिलाफ़ी शयुनि जे तव्हां अचो ऐं रोड रस्तनि ते पंहिंजी क़ौम जो आवाज़ु बुलंद कयो।